अस्सलाम वालेकुम दोस्तों। अॼु तव्हां सां ख़ुशख़बरी शेयर कयूं त जंहिंजो तव्हांखे इंतज़ारु हुयो। यूनिवर्सिटी ऑफ सिंध जेका आहे 2022 एकेडमिक ईयर जे लाइ जेका बैचलर ऐं अंडर ग्रेजुएट प्रोग्राम्स जी मेरिट लिस्ट आहे, पहिरीं प्रोविजनल मेरिट लिस्ट उहा अनाउंस करे छॾी आहे। त अचो हिन वीडियो में ॾिसूं था त असां मेरिट लिस्ट में पंहिंजी जेको एडमिशन जो स्टेटस आहे कीअं चेक कयूं। सभिनि खां पहिरीं असां इहो ॾिसंदासीं कि जेकॾहिं असां सिर्फ़ु पंहिंजो स्टेटस ॾिसणु चाहियूं त मुंहिंजी सिलेक्शन कहिड़े प्रोग्राम में थी आहे उहा कीअं ॾिसूं। उन सां गॾु गॾु असां इहो बि सिखंदासीं हिन वीडियो में त जेकॾहिं तव्हां इहो चाहियो था इहो ॾिसणु त जेकॾहिं तव्हां कंप्यूटर साइंस डिपार्टमेंट सिलेक्ट कयो, हुन में एडमिशन न थी आहे त उते जेका सीट आहे हाईएस्ट CPN केतिरी ते वई आहे ऐं लोएस्ट CPN केतिरी ते वई आहे। इन खां अलावा ऑब्जेक्शन जेकॾहिं तव्हांखे फिल करिणो आहे त उनजो तरीक़ो बि सिखंदासीं। जेकॾहिं अञा ताईं तव्हां हिन चैनल खे सब्सक्राइब न कयो आहे त ज़रूरु सब्सक्राइब कयो, छाकाणि त असां हिन चैनल ते तव्हां सां तमामु अहम ऐं वैल्यूएबल इंफॉर्मेशन शेयर कंदा रहंदा आहियूं। ऐं बेल आइकन खे बि ज़रूरु क्लिक कयो त जीअं हर नई अपडेट तव्हां ताईं टाइमली पहुची सघे। त अचो त ॾिसूं था त असां कीअं मेरिट लिस्ट चेक कंदासीं। त सभिनि खां पहिरीं तव्हां लिखंदो admission.usin.edu.pk। मां रिपीट पियो कयां, admission.usin.edu.pk। admission.usin.edu.pk लिखी तव्हां जीअं हिट कंदो तव्हां रीडायरेक्ट थी ईंदो एडमिशन ऑफिस जी जेका ऑफिशियल वेबसाइट आहे हुन ते। हाणे हिते तव्हां वटि ॿ ऑप्शन आहिनि। हिते लिखियलु आहे फर्स्ट प्रोविजनल मेरिट सिलेक्शन लिस्ट बैचलर डिग्री प्रोग्राम 2022 इज़ अनाउंस। हिते क्लिक करे सघो था, या वरी हिते ऑप्शन मिलियल आहिनि, इन ते बि तव्हां क्लिक करे सघो था। तव्हां डायरेक्टली जॾहिं हिते क्लिक कंदो त तव्हां हिते रीडायरेक्ट थी अची ईंदो, जिते तव्हां पंहिंजो कैंपस सिलेक्ट कंदो। जेको तव्हां कैंपस सिलेक्ट कंदो त उनजा तमामु त डिग्री प्रोग्राम्स हिते शो थी वेंदा। मेन कैंपस में ये तमामु त डिग्री प्रोग्राम्स आहिनि, हिन में तव्हां डिग्री प्रोग्राम कोई बि सिलेक्ट करे सघो था। जे हिन डिग्री प्रोग्राम खे तव्हां सिलेक्ट करे सर्च ते क्लिक कंदो त हिते तव्हां वटि लिस्ट अपीयर थी वेंदी ऐं हिन में तव्हांखे ओवरऑल जेके ॿार सिलेक्ट थिया आहिनि उन्हनि जा नाला, उनजी डिटेल अची वेंदी। त हाईएस्ट CPN जेका आहे सॉफ्टवेयर इंजीनियरिंग में 78.20 ते डिपार्टमेंट वियो ऐं सिमिलरली लोएस्ट CPN बि तव्हांखे नज़र ईंदी जॾहिं तव्हां बिल्कुलु फाइनली नेक्स्ट करे लास्ट में पुॼंदो। त हिते 42 असां हिन पेज ते ॾिठो आहे, जेको हिन पेज ते लास्ट कैंडिडेट आहे उहो 42 थी आहे। ठीकु आहे CPN। त तव्हांजी जेकॾहिं CPN हिन विच में हूंदी त तव्हां ज़रूरु सिलेक्ट थिया हूंदो। त इहो आहे त तव्हां डिपार्टमेंट वाइज़ सिलेक्ट करे सघो था ऐं प्रोग्राम वाइज़ ऐं कैंपस वाइज़। जेकॾहिं तव्हां लाड़काना कैंपस में आहियो त हिते जेके लाड़काना कैंपस जा प्रोग्राम आहिनि जस्ट उहे ई शो थींदा। ठीकु आहे, त इहा त थी वई कि ओवरऑल लिस्ट ॾिसणु। पर जेकॾहिं तव्हां सिर्फ़ु पंहिंजी लिस्ट ॾिसणु चाहियो था त पोइ तव्हां ईंदो हिते जेको ऑप्शन लॻियलु आहे बैचलर मेरिट लिस्ट। ठीकु आहे, ऐं व्यू कैंडिडेट प्रोफाइल, इन ते क्लिक कंदो त हिते जस्ट तव्हां को बि CNIC जेकॾहिं ॾियो था त तव्हांजो जस्ट हिते प्रोफाइल ईंदो, जंहिंमें तव्हांखे ॿुधायो वेंदो कि तव्हां ही चॉइसिस ॾिनियूं हुयूं। ठीकु आहे, ही तव्हांजो कुझु डेटा अचे पियो। ठीकु आहे, ही तव्हांजी ओवरऑल CPN आहे 59 जी हिते लिखियलु आहे। ऐं हाणे जेकॾहिं तव्हां ॾिसणु चाहियो था कि तव्हांजी सिलेक्शन किथे थी आहे त तव्हांजो सेकेंड ऑप्शन सिलेक्ट कंदो प्रोविजनल मेरिट लिस्ट सर्च बाय कैंडिडेट। त हिते जीअं तव्हां क्लिक कंदो, ठीकु आहे, त हिते हाणे तव्हां पंहिंजो CNIC एंटर कंदो। जीअं तव्हां CNIC एंटर करे सर्च ते क्लिक कंदव त हिते तव्हां वटि ॾिसो डेटा अची वेंदी ऐं हिते लिखियलु अचे पियो कि तव्हांजी एडमिशन थी वई आहे। जीअं हिते हिकिड़ो डिपार्टमेंट सिलेक्ट थियल आहे पब्लिक एडमिनिस्ट्रेशन ऐं हुन में तमामु त इंफॉर्मेशन अचे पई। चॉइस नंबर 4 हुई, पहिरीं मेरिट लिस्ट आहे, तव्हांजी CPN ही आहे ऐं कैटेगरी कहिड़ी में तव्हांजी सिलेक्शन थी आहे। त इहा तमामु त इंफॉर्मेशन हिते शेयर थिए पई। त अहिड़ी तरीक़े सां तव्हां जेकॾहिं वरी ॾिसणु चाहियो था ओवरऑल डिपार्टमेंटनि जे हिसाब सां सिलेक्शन, त वरी तव्हां थर्ड ऑप्शन खे तव्हां सिलेक्ट कंदो त तव्हां सेम उन ई ऑप्शन ते हलिया वेंदो जेको मूं थोरी देरि पहिरीं तव्हांखे ॿुधायो हुयो कि हिते तव्हां कोई बि कैंपस सिलेक्ट कयो, उनजा प्रोग्राम्स अची वेंदा। ठीकु आहे, उनखां पोइ तव्हां जीअं सर्च कंदो त तमामु त हिते लिस्ट अची वेंदी सिलेक्शन जी, त केरु केरु सिलेक्ट थियो आहे मेरिट लिस्ट में। त उमेदु आहे टई तरीक़ा तव्हांखे सम्झ में आया हूंदा। इन खां अलावा हाणे कुझु इंपॉर्टेंट शयूं आहिनि जेके तव्हांखे ज़हन नशीन करणियूं आहिनि। पहिरीं ॻाल्हि त हिते तव्हांखे ॿुधायलु आहे कि जेकॾहिं तव्हांखे को ऑब्जेक्शन आहे, तव्हां सम्झो था कि तव्हांजो डोमिसाइल ग़लति सिलेक्ट थियल हुजे, जेकर तव्हांजी एडमिशन जिथे तव्हां चाहियो पिया कोटा ओरिएंटेड डिपार्टमेंट में न थी आहे त तव्हां ऑब्जेक्शन्स 24 जनवरी ताईं जमा कराए सघो था 5 बजे ताईं। ऐं उहो तव्हां कीअं जमा कराईंदो, उनजे लाइ तव्हां पंहिंजो ऑब्जेक्शन फॉर्म मौजूदु आहे, उनखे तव्हां फिल करे admission@usin.edu.pk ते सेंड कंदो। इन खां अलावा ऑब्जेक्शन खां पोइ जेका नेक्स्ट इंपॉर्टेंट डेट आहे उहा ट्यूसडे 25 जनवरी आहे। ठीकु आहे, त एडमिशन चालान जेके आहिनि उहे तव्हांखे 25 जनवरी खां इशू थींदा। त उनखां पहिरीं तव्हां चालान न ॻोल्हियो, सिलेक्शन पंहिंजी ॾिसी छॾियो। ठीकु आहे, बाक़ी तव्हां वेट कयो 25 ताईं। 25 खां तव्हांजा जेके चालान हूंदा फीस जा उहे पोर्टल में अची वेंदा, तव्हां पंहिंजे अकाउंट में लॉगिन थी चालान डाउनलोड करे सघंदो। उनखां पोइ जेको आहे वेनसडे 2 फरवरी जेका आहे उहा लास्ट डेट आहे। जेको तव्हां चालान डाउनलोड कंदो 25 खां 2 फरवरी जे दरमियान, उहो तव्हांखे 2 फरवरी मैक्सिमम 2 फरवरी ताईं जमा कराइणो आहे। उनखां पोइ जेका नेक्स्ट इंपॉर्टेंट डेट आहे उहा 4 फरवरी आहे। त 4 फरवरी ताईं तव्हां जेके बि डॉक्यूमेंट्स वग़ैरह आहिनि तव्हांजा हार्ड कॉपी में उहे तव्हां जमा कराईंदो एडमिशन ऑफिस जे माण्हुनि वटि। पर उहो हिते मैंशन थियल आहे
लोकेशन कहिड़ी आहे, शहीद बेनज़ीर भुट्टो कन्वेंशन सेंटर, यूनिवर्सिटी ऑफ सिंध जाम शोरो। त सिंधोला जी जेका आहे उन सां गॾु ई ही कन्वेंशन सेंटर मौजूदु आहे। तव्हां जीअं मेन गेट खां एंटर थींदो त सिंधोला जी क्रॉस कंदो त खाॿे हथ ते कन्वेंशन सेंटर मौजूदु आहे। त 4 तारीख़ ते तव्हांखे उते अची पंहिंजा डॉक्यूमेंट्स जेके आहिनि जमा कराइणा आहिनि, फीस वग़ैरह सभु पे करे, पेड चालान जेके हूंदा उहे तमामु त डॉक्यूमेंट्स तव्हांखे जमा कराइणा आहिनि। ठीकु आहे, त इहे जॾहिं तव्हां सभु प्रोसेस पूरा कंदो त तव्हांजी ऑटोमेटिकली एडमिशन थी वेंदी तव्हां जेका सिलेक्टेड डिपार्टमेंट हुयो। ऐं जेकॾहिं तव्हां चाहियो था कि तव्हांखे फर्दर ॿिए कंहिं डिपार्टमेंट नाहे वञिणो नेक्स्ट मेरिट लिस्ट में सेकेंड या थर्ड में, त हिकिड़ो कंफर्मेशन चालान हूंदो आहे, त उहो बि तव्हां डाउनलोड करे उहो पे कंदो। त उमेदु आहे त हीअ तमामु त जेका इन्फॉर्मेशन आहे तव्हांजे लाइ यूज़फुल साबित थी हूंदी। जेकॾहिं हीअ वीडियो तव्हांखे पसंदि आई हुजे त हिनखे लाइक ज़रूरु कयो ऐं शेयर बि कयो ॿियनि सां, त जीअं मैक्सिमम स्टूडेंट्स टाइमली हिन मां फ़ाइदो हासिलु करे सघनि। हिन खां अलावा जेकॾहिं तव्हांजे चैनल खे सब्सक्राइब न आहे त सब्सक्राइब कयो, बेल आइकन ते क्लिक कयो, त जीअं हर नई जेका असां वीडियो ठाहियूं उन जी अपडेट तव्हां ताईं टाइमली पहुची सघे। पंहिंजो तमामु घणो ख़्यालु कजो। इनशाला हिकु भेरो ॿीहर मिलंदासीं ॿी वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।